नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 20 76 यूनिट सिविल अस्पताल नौशर फिरोज पारां कैसर खान चांजो लेबोरेटरी टेक्नीशियन जे रिटायरमेंट ते संदसि मान में अलविदाई पार्टी जो एहतमाम कियो वियो। उन मौके ते खेसि अजरक टोपी ऐं गुलनि जा हार तोहफ़े तौर पेश किया विया, जंहिं ते पाण यूनिट सदर सऊद अहमद बुयो, अशरफ कुरैशी, एजाज ममनाई, मुजीब विस्तड़ो, मोहम्मद सुमर, लाला मूसा खान, अनिला ट्रगड़, बशीर बुरड़ो, खैर मोहम्मद सैतो ऐं ॿियनि जा थोरा मञिया ऐं चयो त अॼु मूंखे जेका इज़त बख़्शी वई आहे उहा हमेशह यादि रहंदी। उन खां यूनिट सदर ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त कैसर खान पंहिंजी पूरी सर्विस इंसान ज़ात जी ख़िदमत में गुज़ारी। असां सभिनी खे संदसि ज़िंदगीअ मां सबक़ पिराइणु घुरिजे। अॻुवाणनि वधीक चयो त कैसर खान सर्विस दौरान निहायत ईमानदारीअ सां पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾिनी, जंहिं ते खेसि खिराज तहसीन पेश कयूं था। तक़रीब जे आख़िर में रिफ्रेशमेंट जो एहतमाम कयो वियो।